अमल कंदे ज़िक्र कयूं था त कश्मीर कंदकोट जी पुलिस तरफ़ां कचे जे इलाइक़े में धाड़ेलनि जो ख़ात्मो करण जे लाइ ऑपरेशन कयो वियो। जीअं जागीराणी जे टोले जे ख़िलाफ़ थींदड़ इन ऑपरेशन में पुलिस इहा दावा कई हुई त जीअं जागीराणी जी घरवारी समेत 3 धाड़ेल इन में मारिया विया आहिनि। जीअं जागीराणी जो हिकिड़ो वीडियो बयान साम्हूं आयो जंहिंमें संदसि इहो चवणु हो त पुलिस इहो ऑपरेशन न कयो पर मुख़ालिफ़नि तरफ़ां असांजे टोले जे माण्हुनि मथां फायरिंग कई वई। जेके 2 ॼणा मारिजी विया आहिनि उहे धनार आहिनि। इन ई मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। असां सां गॾु एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद शेख टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अमजद शेख साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। जीअं जागीराणी जो ही जेको वीडियो बयान साम्हूं आयो आहे जंहिंमें संदसि चवणु आहे त पुलिस उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई न कई पर मुख़ालिफ़नि उन्हनि मथां हमिलो कयो जंहिंजे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया ऐं उहे धाड़ेल न धनार हुआ। तव्हांजो छा चवणु आहे हिन ते? टाइम न्यूज़ जो हिकु त मां तव्हांखे ॿुधायां, जीअं जागीराणी हिन कचे जे एरिया जेको दुरानी मार्ग जो आहे उनजे सभिनी खां स्ट्रॉन्गेस्ट डकैत आहे ऐं हिन जी इहा रिवायत रही आहे त जॾहिं बि पुलिस हिन ते वई आहे या इवन रेंजर्स आहे त उन में रेंजर्स जो हिन शहीद थियो ऐं 2 साल पहिरियों असांजो अली हसन बखराणी जो करमपुर आहे उहो शहीद थियो। हिन जो एतिरो डका हूंदो जो जेके नंढा घणा धाड़ेल हुआ उन्हनि ते बि जॾहिं पुलिस ईंदी त उहे हिन वटि वञी हिन कोर्ट में वञी पनाह वठंदा। हाणे अचूं था हिन वीडियो ते जेको हुन क्लेम कयो आहे, वीडियो जो मक़सदु ई वायरल करण जो इहो हुयो त जेका हिन जे कचे में रोब ऐं दबदबो हुयो, जेका इज़त हुई उहा सॼी जेको आहे मलिया मेट थी वई आहे। छोकी उन जो चैलेंज जेको हुयो त पुलिस मूं ताईं पहुची नथी सघे, उहा शइ हुनजी उहा ख़राबु थी आहे। जेके धनार चए थो मारिजी विया आहिनि उहो हुन में हिकिड़ो हुनजो सॻो पुटु अली बख्श ऐं 2 हुनजा सॻा भाइट आहिनि जेके चए थो धनार आहिनि ऐं उहे हुन सां गॾु रूपोश हुआ। 40 खां वधीक केसिस में मुलविस हुया। उन्हनि जी हेडमंजी जी रिकमेंडेशन थियल आहे। तव्हां हुनजी सच जो अंदाज़ो उन मां ई लॻाए रहिया त उहो पाण खे धाड़ेल मञण खां इनकार आहे जेको DSR जे शहीद करण में SHO शहीद करण में नामज़द आहे। ऐं उनजे अलावा जेके मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि हिन वक़्त ताईं 4 मुग़वी बाज़ियाब थी चुका आहिनि, उहे हिन जी कोर्ट मां हिन जी एरिया मां थिया आहिनि जेके इहे मौजूदु हुया। मां ॿियो हुन सां गॾोगॾु तव्हांजो रिपोर्टर आहे इमरान, मां हुनखे सलाम पेश कंदुसि। उहो हिन टोटली कचे जे ऑपरेशन में असां सां गॾु मौजूदु हो। हुनजे साम्हूं इहे गोलियूं हलंदड़ थियूं जेके 5 कलाक खां वधीक हज़ारनि जी तादाद में ॿिन्ही तरफ़नि खां गोलियूं थियूं। उन्हनि रॉकेट लॉन्चर फायर कया आहिनि ऐं अगरि तव्हां वटि फुटेजिस मौजूदु हूंदा जंहिंमें असांजी APCs जेके चेन APCs आहिनि बख्तरबल उहे तमामु बैडली डैमेज थियूं आहिनि ऐं गोलियूं एतिरियूं जो फायर थियूं जो त उहे अंबार खोलनि जा लॻा पिया। इहे ज़ाती जहिड़े खे अगरि उहो रंग ॾेई रहियो आहे त उन मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त उन जेको ॾहका हुयो ऐं इनएक्सेसिबिलिटी हुई त पुलिस मूंखे टच ई नथी करे सघे। दबदबो पंहिंजे कचे में स्टैब्लिश करण थो चाहे। अमजद साहब, इहो बि उन तरफ़ां तव्हां चओ पिया त तासुर ॾेई रहिया आहिनि उहे ऐं उन्हनि तरफ़ां इहो बि चयो वियो आहे त पुलिस उन जे मुख़ालिफ़ टोलनि खे बि इन ऑपरेशन में इस्तेमालु कयो ऐं उन्हनि जी मदद सां असांजे मथां अटैक करायो वियो। मां तव्हांखे गुज़ारिश कयां त इहो टोटली पुलिस ऑपरेशन हुयो ऐं उन मां तव्हां इहो मुमकिन ई न आहे त उन तरीक़े सां मैनेज थी सघे। छो त हमेशह जॾहिं पुलिस जो ऑपरेशन थियो आहे त इहे सभु कठा थी वेंदा आहिनि। छो त इन्हनि खे ख़बर आहे त जॾहिं पुलिस हिकिड़े ॾे ईंदी अगरि उहो किरंदो त उन खां पोइ उहो पुलिस ॿिए ॾे वेंदी जेको हिन वक़्त ताईं थी रहियो आहे। हिकिड़े हंधि थी करे असां उन पंहिंजी जेका फोर्सिस आहे ॿिए तरफ़ ऑपरेशन मूव करे रहिया आहियूं। त हिते हिस्ट्री इहा रही आहे त इवन पंहिंजी दुश्मनियूं भुलाए करे बि जॾहिं पुलिस ईंदी आहे त हिक ॿिए सां हथ ॻंढे करे ऐं पुलिस जे ख़िलाफ़ विढ़ंदा आहिनि। त इहा त माना हिकिड़ी बिल्कुलु ग़ैर मुमकिन बात आहे ऐं सोच खां बालातर आहे त उहो पुलिस जी मदद कनि। बल्कि इहो थियो आहे त जॾहिं हो थिया त उहे जीअं जागीराणी जे तरफ़ां विढ़ंदा रहिया आहिनि पुलिस सां जे अगेंस्ट। इहा हिस्ट्री मौजूदु आहे जंहिंजे करे पुलिस खे नुक़सान बि थियो आहे। ऐं SSP साहब, इहे बि चोबोल आहिनि इलाइक़े में त पुलिस जेको इहो ऑपरेशन कयो आहे उन खां पोइ जीअं जागीराणी पंहिंजे वीडियो बयान में इहो बि चयो त उन ॾोहनि जी दुनिया छॾे ॾिनी आहे, उहो ॾोह नाहे कंदो। क़बीलाई झेड़ा पिया हलनि उन्हनि जे क़त्ल जा केस उन्हनि मथां दाख़िल जेको आहे। छा ऑपरेशन हाणे ॿीहर कयो वेंदो? कॾहिं अवां इहो ऑपरेशन ॿीहर रिज़्यूम कंदो इन इलाइक़े में? ॾिसो, ऑपरेशन हलंदड़ आहे। मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुमि, टाइम न्यूज़ तमामु वॾो इदारो आहे, हिकिड़े धाड़ेल जी स्टेटमेंट खे सच करे ऐं इन तरीक़े सां हलाइणु मूंखे उन ते बि तमामु जेको आहे हिकिड़ी तव्हां कंसर्न त इहे शयूं हुनजी मक़सदु पूरो करे रहियो आहे। नंबर 2 ॻाल्हि जेका उहो चए थो त धाड़ेल न आहे त तव्हां रेंजर्स खे ऐं पुलिस खे शहीद कयो आहे, इन ई जॻह ते शहीद कयो वियो आहे, उन्हनि केसिस में नामज़द आहे। एक्सेसिबिलिटी इन जी जेको आहे हो थी वई आहे। मुग़वी इन वटि हुया जेके 12 तव्हांजे तरफ़ां तव्हांजे इदारे जी तरफ़ां
इहे न्यूज़पेपर में अची चुका आहिनि त जीअं जागीराणी जे टोले वटि उहे अगवा कयल आहिनि उन्हनि वटि जी। क़ैद आहिनि। इहो असां नथा चऊं, इहो तव्हांजे टाइम न्यूज़ जे तरफ़ां ऐं तव्हांजी जेका जीअं अख़बार आहे न्यूज़पेपर उन में इहे शयूं ख़बर थी वियूं, छो त उन्हनि तावान लाइ जॾहिं कंदा त उन्हनि जी उन तरीक़े सां क्लेम कंदा। हिन वक़्तु बि धाड़ेल जो इहो मक़सदु ई सम्झ में नथो अचे त इहा शइ वीडियो वायरल छो कई त इहा ठाही छो वई आहे। सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त पंहिंजो रोब ऐं दबदबो, छो त हिननि जो हलंदो ई रोब दबदबे सां आहे, कचे में हिननि जी पंहिंजी हिकिड़ी हूंदी आहे, उहा शइ अफेक्ट थी आहे त पुलिस अची करे ऑपरेशन कयो आहे, मुक़ाबले में हिननि जा माण्हू मारे विया आहिनि। तव्हां हुनजे सच जो अंदाज़ो हिन मां लॻाए सघो था त पंहिंजे सॻे पुट खे चए थो त धनार को मारिजी वियो आहे अली बख़्श, ऐं जेको हुनजो शमशेर आहे सॻो भाइटियो आहे, ऐं जेको अयाज़ जेको सॻो भाइटियो अथसि, जेके सभिनी खे ख़बर आहे, उनखे चए थो धनार मारिजी वियो आहे, पंहिंजी ज़ाल मारिजी वई अथसि, जेके उहो क्लेम करण खां इनकारी आहे। अमजद साहब, ही लाश हवालगी खां पोइ 3 मुखवी भी बाज़ियाब थिया हा। छा हाणे बि अवां सम्झो पिया त इहो ऑपरेशन जेको थींदो उन खां पोइ बि अगरि कोई मुखवी जेके आहिनि उन्हनि जी ई इहो चयो वियो बाद में त डील जे नतीजे में मुखवी बाज़ियाब थिया आहिनि, पुलिस तरफ़ां प्रेशर विधो वियो उन्हनि जे मथां? ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां, मुखवी 3 त पहिरियों बाज़ियाब थिया, कल्ह हिकिड़ो ॿियो बि मुखवी बाज़ियाब थियो, सदाम, असां हुन एरिया में कचे में मौजूदु आहिनि। डील धाड़ेलनि जे मारजण खां पोइ कहिड़ी डील थी सघे थी? ज़ाहिर आहे उहो 8 रन आहिनि, उहो विड़ी रहिया आहिनि असां सां, इन वक़्तु ताईं बि जेको आहे गाए बगाए एम्बुश उहे थियनि था। कचो चूंकि तमामु वॾो आहे, असांखे क्लियर करण में टाइम थो लॻे, इहो उन वक़्तु ताईं कंटिन्यू रहंदो जेसि ताईं इहो सॼो एरिया क्लियर नथो थी वञे। ऐं मां वरी बि कंदुसि, तव्हांजे टाइम न्यूज़ असांजो तमामु घणो हिकिड़ो एप्रिशिएट बि कयो आहे, असांजी सही आहे त धाड़ेलनि जे जेके इहे मक़सदु आहिनि इन्हनि खे डिस्करेज कयो वञे। इन जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ी हौसला शिकनी पुलिस जी करणी आहे, ऐं उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजो जेको ॾहकाव आहे कचे में उहो मेंटेन करणो आहे। ठीकु आहे, SSP अमजद शेख साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ।